वला ओ वला ओ वला ओ वला शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे आशिक़ ऐं शाह साहब जी वाइन खे पंहिंजे मुख़्तलिफ़ अंदाज़ में ॻाईंदड़ सिंध जे सूफ़ियाने कलाकार ऐं अलबेले रागी दरवेश अलन फ़क़ीर जी 20 वरसी सिंध जे सक़ाफ़त खाते शाइरनि अदीबनि तोड़े फ़नकारनि पारां विसारे छॾियो। 1932 में दादू शहर जे आमरी ॻोठ में ग़रीब ख़ानदान धमालू जे घर में जनम वठंदड़ अलन फ़क़ीर पंहिंजे निराले लिबास में सिंध तोड़े दुनिया जे कुंड कर्च में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पैगाम खे आम कयो। अलन फ़क़ीर जो असल नालो अली बख्श हो। हू नंढपण खां ई नरम दिल ऐं ख़ुश इख़लाक़ जो मालिक हो। अलन फ़क़ीर जी तालीम कुछ भी न हुई, पर अल्लाह पाक पारां उन जे दिल ऐं दिमाग़ में हिफ़्ज़ जो ख़ज़ानो रखी छॾियो हो, जेको शाह साहब जे बेत वायूं ऐं क़ौमी गीत बग़ैर पढ़ण जे ॻाए दुनिया में मशहूरी माणी। अलन फ़क़ीर खे शाहबाद एवार्ड, सचल एवार्ड, शाह लतीफ़ एवार्ड ऐं तग़मा हुसैन कारकर्दगी सां नवाज़ियो वियो। उन सां गॾोगॾु अलन फ़क़ीर खे सदाती एवार्ड बि मिलियो ऐं अलन फ़क़ीर जा सवनि जी तादाद में काफ़ियूं, वायूं, बेत ऐं क़ौमी गीत अॼु ॾींहुं ताईं PTV तोड़े रेडियो पाकिस्तान ते ॿुधाया वेंदा आहिनि। हर साल वांगुरु हिन साल बि सिंध जे सक़ाफ़त जे वज़ीर सैयद सरदार अली शाह तोड़े सिंध जे हज़ारनि फ़नकारनि, अदीबनि, शाइरनि समेत कंहिं बि सार न लधी। सिंधी अजरक जी सुञाणप रखंदड़ सूफ़ियाने कलामनि जो बेताज बादशाह अलन फ़क़ीर खे अॼु सवाइ सिंधी मीडिया ऐं सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जे माण्हुनि यादि कयो। बाक़ी सिंध सरकार तोड़े सिंध जे फ़नकारनि, शाइरनि कंहिं बि यादि न कयो। अलन फ़क़ीर जे वॾे फर्ज़ंद फ़िरोज़ अली राज न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो था, जेको कमु सिंध सरकार ऐं सिंध सक़ाफ़त खाते वारनि खे करणु खपे हा, सो इहे अॼु असां वटि मौजूदु न आहिनि। असीं हमेशह सिंध सरकार ऐं सिंध सक़ाफ़त वारनि खाते खे यादगिरियूं करायूं त अॼु अलन फ़क़ीर जी वरसी आहे, अमी शिरकत कयो। मगर अफ़सोस सिंध जे अहिड़नि सूफ़िन ऐं दरवेशनि फ़नकारनि जो को बि वक़ार ऐं क़दर न आहे। अॼु अलन फ़क़ीर जी 20 वरसी ते कंहिं बि यादि न कयो। फर्ज़ंद फ़िरोज़ अली अहिड़े वाक़े ते ॾुख जो इज़हार कयो ऐं संदसि सरकारी तोड़े सक़ाफ़त खाते वारनि ते कावड़ जो पिणु इज़हार कयो। अलन फ़क़ीर जा मशहूर कलाम जंहिंमें तेरे इश्क में जो भी डूब गया, उससे दुनिया की लहरों से डरना क्या, टिड़ी पवंदा टाड़ियूं कॾहिं ॻाढ़ा गुल, अलो मियाँ तॾहिं मिलंदासूं, मेहूड़े में हार तुझे बेले में, इतने बड़े जीवन सागर में तूने पाकिस्तान दिया, जड़न मिली नग़मन वायुनि तोड़े काफ़िन सां गॾु सिंधी गीत अॼु ॾींहुं ताईं सदा यादि आहिनि। अलन फ़क़ीर सां गॾु मोहबत कंदड़ फ़नकारनि में सिंध जी राणी मैडम आबदा परवीन, मरहूम सरमद सिंधी, शादिया ख़ुश्क, मोहम्मद कासिम आका ऐं हज़ारे मदा शामिल आहिनि। पर अफ़सोस अॼु उन्हनि मां कंहिं बि मरहूम खे यादि न कयो। अलन फ़क़ीर 4 जुलाई 2000 में कराची जे हिकु निजी अस्पताल में गुर्दनि ऐं फिफड़नि जी ख़तरनाक बीमारी में मुब्तला रहण बाद दमधणी हवाले कयो। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पवार, राज न्यूज़, कराची, सिंध। नजर तिना तू आया है, नजर तिना तू आया है, के अल्लाह के